Subscribe to our channel Sin TV HD Drama and press the bell icon for the latest updates. मोहब्बता मीरास असांजी मेहनता मीरास असांजी लातू अहिड़ो कलूर कंदो इहा त मूंखे ख़बर ई नहीं। मूंखे कहिड़ी ख़बर आहे त हुन जे अंदर में कुछ चोर लिकल आहे। बाबा बचल खान दातू ईअं कंदो इहो त मूं बि कोन सोचियो हुयो त दातूअ जहिड़ो गैरतमंद शख़्स बि अहिड़ी किरियल हरकत करे सघे थो। बस मुर्शिद साईं, मूं त हिन लाइ वॾियूं कावशूं कयूं त हिन ॻोठ में अमुन क़ाइम रहे। इन करे ई मूं सोभारे सां मिट्री कई, सोभारे खां न्याणी वरिती ताकि इन ॻोठ में अमुन खे बरक़रार रखी सघिजे। बाबा दातूअ इहो कमु कंहिंजे इशारे ते त नाहे कयो। मुर्शिद साईं, किथे तव्हांजो इहो इशारो करम खान जे तरफ़ त नाहे? तव्हां बिल्कुलु सही सम्झो बचल खान, छो त करम खान जी मरण जी ख़बर खां पोइ हिन ॻोठ में केॾो न अमन हुयो। मोमल, छा ख़ाली पेट रहण सां दिल जो दर्द घटिजी वेंदो आहे? गिरा हणा थी त हाँ ते तरी थो अचे। उही ॿुधा त मां छा कयां। ॾिस मोमल, केॾो बि प्यारो छो न हुजे, पर वञण वारे जे पुठियां अॼु ताईं कोई बि नाहे वियो। सभु सदमा विसारे, सभु सूर विसारे ज़िंदगीअ में जीअणो पवे थो। पोइ तूं पाण खे छो नथी संभाली? हाँ, तूं त हिकु दिलेर पीउ जी धीउ आहीं, तोखे पाण खे संभालणो पवंदो। चरी संभाल पाण खे। पूरा तुंहिंजे हूंदे मोमल जी अखियुनि में ॻोढ़ा? हाँ, घणेई अखियुनि खे रोकियां थी, पर अखियूं बस ई नथियूं कनि। सावल, मूं हिन छोकिरीअ खे ॾाढो सम्झायो आहे, पोइ बि रोइण खां बसी कोन थी करे। पूरा तूं हीअं कर, मोमल खे साईं जी दरगाह ते वठी वञी हिन खे ज़ियारत कराए अच। मोमल ॿाहिरि निकिरंदी न त हिन जा ख़्याल मटबा। मां त चवां थो त तूं हिन खे हिन वक़्तु ई वठी वञ। हाँ, सुभाणे सुबुह जो वेंदासीं। मोमल पंहिंजो पाण खे संभाल, इंसान खे जीअणो त आहे न। सावल, जीअंदी 100 साल, मरण घड़ीअ ते बि मां हिन सां गॾु आहियां। तॾहिं त मां चवां थो त तुंहिंजे हूंदे मोमल जी अखियुनि में ॻोढ़ा न हुअणु घुरिजनि। ॿीहर ईअं न थींदो। मां पाण खे संभालण जी कोशिशि कयां पई। सादिक, तोखे मूं छा चयो हुयो त दातूअ जो डंगल असली ॿियनि खे ॾस ॾे। इहो सोभारो हिन दातूअ जी हिकु सट बि न सही सघी। दातू, न ई मां सोभारो आहियां, न ई वरी तूं अज़दा भलाई। भलाई नी में अथव त मूंखों टरी पासो कंदा कयो, न त सादिक जी सट तव्हां ॿई न सही सघंदव। मैं सादिक आहे न, असां तोसां झेड़े जे नियत सां मिलण न आया आहियूं। तव्हां ॿिन्ही जी हैसियत आहे छा कि मूंसां झेड़ो कंदव? इहो ख़्याल पंहिंजे दिमाग़ मां कढी छॾियो ख़्याल, त ॿिन्ही खे चीरे फाड़े फटी करे छॾींदोसांव। सादिक, तो में दम आहे, तोसां टक्कर खाइण में मज़ो ईंदो। दातू मुफ्त में मारजी वेंदे। यार दातू खान, छो पियो सादिक खान खे होश मां कढी? मां त हिन सां मिट्री करण। बस बस पीराणा, बस पंहिंजी ज़बान खे लगाम ॾे।
किथे ईअं न थिए जो मां पंहिंजो होश ऐं आवाज़ विञाए विया पोइ तोखे केरु सहारे ॾियण वारो बि न हूंदी। सादिक असां इहो ई त चाहियूं था तूं होश विञाए अगराई कर। पछाड़ी करण जा असां माहिर आहियूं। तुंहिंजे साम्हूं सोबारे जो अंजाम पियो अथई। किथे ईअं न थिए सोबारे खां बि वधीक तुंहिंजो अंजाम ख़तरनाक थिए। तव्हां ॿिन्ही जी भलाई इन्हीअ में आहे। मुखों टरी पासो कयो यार। वहीं कंहिं ॿिए जे घाटे में लॻो पछताइण जो मौक़ो बि न मिले। अदा तूं खाना छो तो हिन ग़रीब खे तंग करी। राणा सादिक खे ग़रीब न समझ। ईअं न त ग़रीब समझी किथे असां मार न खाई वियूं। त पोइ त हिन खां पासो कर। चारई तरफ़ न दुश्मनी विहाईंदे त निकिरण जो चारो ई न मिलंदो। मतलब त बचल जे चूज़े जा बि पर निकिरी आया ऐं हाणे उन बि उॾाम शुरू कई आहे। रेस इहो पहिरियों चक्कर न, इन खां अवल 2-3 चक्कर सवाल सां असांजी मुंहुं मारी थी। उन खां पोइ बि तव्हां उनखे बख़्श कंदा पिया छो? रेस असां बख़्श न कंदासीं। सांवल खे लेटाइण खां पहिरियां मां बचल ऐं उन जे बलूंगड़े सां मिली ईंदुसि। पोइ ख़बर पवंदी त आख़िर उन्हनि जी नियत में छा आहे। बचल खान त थधो माण्हू आहे रेस। पोइ उनखे कीअं तव्हां अची वियो जो सफ़ा होश मां ई निकिरी वियो? जेकॾहिं बचल होश मां निकिरी वियो आहे त उनखे होश में मां आणींदुसि। ऐं जेकॾहिं छोकिरी खे वापसि न कयईं त अहिड़ो होश मां कढंदोमांसि जो ज़िंदगी भर वरी होश न ईंदुसि। रेस मां अंदाज़ो लॻायो आहे त बचल खान छोकिरी वापसि न कंदो। तव्हां हाणे बचल जो न सोचो, तव्हां सिर्फ़ ऐं सिर्फ़ ॾातूअ जो सोचो। ऐं ॾातूअ जो अहिड़ो असरु कयो जंहिंखे ॾिसी बचल जा लिंग कांडारजी वञनि ऐं बचल अची असांजे पेरनि में। रेस ॾातू ॾाढो ॾुखियो हींअर भुल ॾींदो। कोशिश कयो। जेकॾहिं ॾातू तव्हांखे ॿाहिरि नज़र नथो अचे त ॻोठ में घिड़ी बि ॾातूअ जे उज़बनि जो ऑपरेशन कयो। ॾातूअ खे पंहिंजे पेरनि ते ॾिसणु नथो चाहियां। ॾातूअ खे सिर्फ़ ऐं सिर्फ़ हिकु खट ते ॾिसणु थो चाहियां। ईअं करण सां सोभारे जो पलांद बि पूरो थींदो ऐं करम खान जे इंसाफ़ जी तक़ाज़ा बि पूरी थींदी। बाबा हाणे घर जो सभु सामान विराइजी वियो। हाणे तव्हां चूंड कयो त तव्हां कहिड़ो था खणो। हा बाक़ी इहो दुहल मां खणंदुसि। खबरदार जो न दुहल खे हथ लाथो अथई। इहो दुहल मुंहिंजे अबनि ॾाॾनि जो आहे। बाक़ी हा ॿी ॻाल्हि इहा त जॾहिं खां तव्हां ॿिन्ही जी शादी थी आहे अमीरा ॼणे त असां कोई जो बचो बनाए ॾिनो। टी ॻाल्हि इहा ख़ासि करे जॾहिं खां पुट तो कमाइण शुरू कयो, धंधो शुरू कयो, हा हिन घर में सिर्फ़ ऐं सिर्फ़ ही मटीरियल हलंदो। हाणे ही मटीरियल तव्हां ॿिन्ही जे हिसे जो। हाणे तव्हां ॿिन्ही जी मर्ज़ी आहे त तव्हां हिन मटीरियल खे तव्हां पंहिंजे बूथ ते मलियो या हिन ते मानी पचाए खाओ। इहो तव्हांजो मसइलो।
बस कर हाणे मसालो मसालो परे कर हिनखे तए में तुझे बूथ में को फर्क आहे बेइज्जती थी करी राणा मूं तोखे चयो न त चाचे बचल खान के वठी अचजा हिन त घर जो को भीतर में पाणी की कोन ॾींदा इन घर मां त तव्हांखे भीतर बि कान सम्झव मुंहिंजी ॻाल्हि हा पोइ बि कयो अछो मुंहुं जेको खपेव सो खणो मुणंदव थोरी ऐं हिन घर मां जेको पासो खपेव न वञी धूड़ पाए खणो छॾियो असांजी जान असांखे हाणे बख़्त कयो बाहे का ॾेई साड़ियांव सॼो ॾींहुं टीको लॻो पियो अथव असांखे त बेज़ार करे छॾियो अथव ऐं घटि में घटि तव्हां मां जान त छुटंदी कीअं मामा हाणे ही था कयूं ही सामान तव्हांजो बाबा जो तो बि तव्हांजो बाक़ी ही असांजो सामान तो पुट में विराजी अरे मुझे गाल ॿुधो इन घर के पुट वीरी किथां ॾियारी दे अथई त सिरुन वठण जे लाइ रुपयो बि किसे बि कोन देखो घर जो ही पासो असां खणंदासीं वड़ी वठा हो की हा हर ॻाल्हि में पंहिंजी चूंड थावन में बि पंहिंजो मर्ज़ी सां थाम खणे ऐं हाणे साईं घर बि पंहिंजी मर्ज़ी सां छो असांजी मर्ज़ी हलंदी इहो घर सॼो छा पर इहो हिसो असांजो आहे ठीकु आहे मां ठीकु आहे बाक़ी हाणे राज विरायो कहिड़ो राज अच्छा मां सम्झो ॻोठ राज अड़े छोरा इन राज खां त तोखे ही ठुठियो मिलंदो इहो चूपे छॾ पूरो अधु राज वठंदो साईं पूरो अधु जे न ॾिनई न त पोइ बचल खान ॾे वेंदुसि अरे तूं बि लहो सित ता राज विराए छोरे मां जान छॾाए पुट हाणे खणी आदरा पेन पनू लिखंदो वञे इहो मटीरियल पता सुभाणे फॾो कई त बाबे मूंसां वेसा खाती वञ हल वारो कर राणा कापी खणी आ फुफड़ ऐं पुफी खां लिखराए वठ ऐं सयूं ज़रूर वठजान मता फिरी न वञनि बीहो अमीरा पुत्र बावडो जरा पढ़ियो वारे लिखे लिखा शुरू कर पिड़े से भी पढ़ियो पढ़ला जरा अचे बाबा हणा अंगूठो हल ॿुधाइस हाणे तूं ॿुधाइस हा हाणे पुत्र लिखो इहो लिखो त बच्चल खान मुझे में सादिक खान तुझे से सादिक आहे त सुनियो पर हल खैर आहे क़बूल आहे बीबी हा लिखी हा हाणे ॿियो लिखो आसूदोमल मुझे खाते में खबर हो रही थी खाते में हां बुखिया सब मुंहिंजे घाटे में जिथा रुपए जो बि आसरो न आहे हा या टी धर यो दातू मुझे खाते में पीराणू जाने तू जाने हां दातू तुंहिंजो बाबा इहो मसलो दातू वटां त शुरू थियो आहे दातू मां खणंदुमि हाणे उता तो के कहिड़ो मिले या न मिले पकड़ाड़ी मिले से या न मिले से अरे हिन जो आहे नसीब लिख कर इहो राज मूंखे क़बूल ई न आहे बाबा सभु सुञा मुंहिंजे ॻाठे में जेॾां बि खेर वठण वेंदुसि न पादर खाई मोटंदुसि सुबुह जो मां बि निकिरा थी खेर वठण लाइ पोइ ॾिसां मूंखे केरु थो रोके ॻाल्हि ॿुध बिंदरी जेके असांजे हिस्से में आया आहिनि न जेकॾहिं तूं उते वई आहीं हा पेर पातो अथई त मूंखां वधीक पुछड़ो केरु कोन लॻंदई ओ उते जो उते टंगियूं भञी छॾींदी सही तूं कोई छॾिजा मूंखे पर मां वेंदसि फकीराणी हाणे जेकॾहिं हीअ छोरी राज मां खैर वठी आई न सो बि तुंहिंजे हूंदे मां सम्झंदुसि त तूं अमीरा न आहीं कंहिं कूचड़े ख़ानदान में इनके मुझे खबर है वनी त ॾेखारे त टंगू भञास आऊं आया मुई जो ही ले अरे वंदी आवाज आ सामान खड़ कंजो ये ला कर अरे मुझे जरूरी तू छा थी समझे कमला
तोखे कुझु आसरो ॾिनो आहे? बाबा आसरो त पूरो ॾिनो अथसि। त पोइ पुछी अचु कमला खां त असां आसूदे मल में आसरो कयूं या ॿिए पासे वञूं। न्यापो कंदी बाबा, ॾींहुं ॿ सबर कयो था। ओ अम्मा, असां पैसा जे मक़सद जे लाइ खणूं पिया, जेकॾहिं उहो ठीको कंहिं ॿिए खयो पोइ त मां इहे पैसा असांजे कंहिं मक़सद लाइ न रहिया। पोइ शाम जो वेंदसि मां बाबा। पोइ उनखे चइजांइ जेकॾहिं पैसा ॾियणा आहिनि त ॾींहं ॿिनि में ॾे, जेकॾहिं पैसा न आहिनि ॾियणा त इहो बि ॿुधाए छॾिजो त वञी मालिक खे मां जवाबु ॾेई अचां त भाउ ढंढ जो ठीको असां खां ज़ोर आहे। ठीकु आहे बाबा, शाम ई वरंदी वठी अची तोखे ॿुधाईंदसि। मतेरी चओ अॼु ख़बर जे दिमाग़ ते आख़िरी वार कंदो मैं, आख़िरी। हा रोलू, तूं कुझु बि खणी कर, पर मूंखे नथो लॻे त ही ख़बर लीमे खे घरां कढंदो। मतेरी तूं अञा रोलूअ खे सुञातो ई न आहे। मां तो चवां जेकॾहिं हिन लीमे खे हिन घर मां बुथड़ो करे न कढियो न त पोइ मूंसां जहिड़ी तादी वणे अहिड़ी तादी कजां। हा लीमे जे वञण खां पोइ छा सोचियो थी? पहिरियां त हिन लीमे जो सोचो आहे, पहिरियों हिन मुसीबत खे हितां निकिरणु ॾे, पोइ वरी ॿी मुसीबत जो सोचींदुसि। हा रोलू, पर हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाए, हिन ख़बर मां जान छुटी त वेंदी न? ख़बर मां जान ईअं छुटंदी ॼण चट, ॼण जाओ ई न हो। मां आहियां रोलू, पर ॻाल्हियूं कम वारियूं कंदो आहीं। हा कॾहिं कॾहिं सुठियूं ॻाल्हियूं कंदो आहीं। हा त पोइ माण्हू बि त कॾहिं कॾहिं था मिलनि कम वारा। धाणी, शादक जी न्याणी आहे न पोपड़ी, उहा आई हुई। खैर में कमला? मूं हुनखे चई छॾियो आहे त मूं धणी खे राज़ी करे छॾियो आहे। सुभाणे तूं ऐं अदा शादिक अची वञिजो, भॻवानु भलो कंदो, तव्हांजो कमु थी वेंदो। ऐं हा, पोपड़ी चवे पई त इहो असांजे मथां तव्हांजो थोरो थींदो। कमला थोरो सोच, लक्ष्मीअ जो मसइलो आहे। अरे साईं, इहो पैसो ई त आहे जेको पंहिंजा परे कंदो आहे। पर कमला तूं चईं थी त भॻवानु भली कंदो, कमु कंदासीं। धणी, मूं इहो चयोमांसि त इहो असांजो कारोबार न आहे, पर पोइ जी पाड़त हुजेव। ऐं मूं इहो बि चयोमांसि त हू बचल ख़ान जी ज़मानत पुघरई, पर मूं राज़ी करे वरितोमांसि। मूं चयोमांसि त तव्हां ईअं सम्झो त असली तव्हांजी ज़मानत मां खई आहे। मालिक भलाई कंदो कमला, पर ॿिली जो ज़रूर चइजानी त पैसा पंहिंजे वक़्त ते ॾेई वञनि। मां बि भॻवान खे इहा प्रार्थना कंदसि त हुननि वीचारनि जा मसइला हल थी वञनि ऐं वक़्त ते असांखे पंहिंजो पैसो बि ॾेई वञनि। करम खान, असां त समझो त तुझा हॾा बि ॻरिया हूंदा। शायदि तूं न कलराठी ज़मीन जो उहो ट्रप आई जंहिंखे पाड़ो पटे उछलाए छॾ, पोइ बि बिगैर पाणीअ जे, बिगैर वाहर जे निकिरी थो अची।
सदक तुंहिंजूं ॻाल्हियूं ॿुधी मूंखे खिल थी अचे। ॿुधो कोन अथई, चवंदा आहिनि जंहिंखे रब रखे तंहिंखे केरु चखे। जॾहिं मुंहिंजा सभु दुश्मन जहिड़ा आहिनि त मां भला कीअं थो मरी सघां? अञा त केतिरनि ॾांहुं मुंहिंजा जेके अधूरा हिसाब रहियल आहिनि न, उहे मूंखे पूरा करणा आहिनि। इहो ख़्यालु दिलि मां कढी छॾ। जेको जित रहियो पियो आहे उनखे अमन ऐं सुकून सां रहण ॾे। ॾिस करम ख़ान, किथे ईअं न थिए जो तूं पंहिंजे क्रोध ऐं तकबुर ऐं अना में सड़ी रख न थी वञे। सदक तो रुगो करम ख़ान जो कुर्ब ॾिठो आहे, अञा त तूं हुनजे क्रोध खां वाक़ुफ़ ई नाहीं। पहिरियां मां बचल ऐं ॾातूअ जो बिलो करे वठां, पोइ मां तुंहिंजी सार बि लहंदुसि। इन ई करे चवां थो त इहो अकेलो रुलंदो न वत। जेकॾहिं शिकारी बाज़ जे वझ लॻी वे न त तुंहिंजो पेर खुरब बचल के हथ कोन लॻंदो। करम ख़ान, ॾाहो थी तूं मुंहिंजे लाइ न सोच, पंहिंजे लाइ सोच। छो त सोभारे खां पहिरीं बाबे बचल ख़ान तुंहिंजे लाइ कफन वठी छॾियो, पर मूं मां कफन जी उमेद बि न रखजो। छो त मां पंहिंजे दुश्मन जो जेको हशर कंदो हा न, वो कफन जे लाइक बि नाहे रहंदो। करम ख़ान, तोखे तुंहिंजो इहो तकबुर ऐं गुरूरी माराईंदो। वाह सुरठ वाह, वाह जी चांहि तयार कई थी। अहिड़ी चांहि त मूं ज़िंदगी न पीती। असुल दिमाग़ मां ठकाई कढी छॾिया अथई। वाह वाह। पूरो किलो खीर घुरायो अथम। अधु किलो खीर मां ही सिर्फ़ 2 कप ठाया अथम ऐं अधु किलो खीर शाम जे लाइ रखियो अथम। शाम जो तोखे इन खां सुठी चांहि पीआरींदम, पर जेको पत्ती जो पूड़ो वठी आयो है ना, इहो ई स्पेशल पत्ती जो पूड़ो वरी वठी अचजां। तोबा, कूड़ माण्हू अहिड़ा ॻाल्हाए जो के एतबार बि करे। हाणे साईं दॿनि जो खीर चिमचो विझी हाणे किलो खीर वठी आया आहियूं। पियो ॾींहं अथव, ॾिसूं त घोर जा पैसा घणा ॾींहं था हलूं। पोइ साॻिया डब बड़काए पोइ पिया पींदव। ज़हर जा ढुक भरजो, ज़हर जा। पुफी, असां डब बड़काए पियूं या छबर विझी पियूं, पर तुंहिंजे अॻियां हथ कोन टंगींदासीं। बरोबर सोरठ, बरोबर। दे पुट साल जे अॻियां हे भोलड़े वारा टपा दे पुट दे। पर पुट इहो वक़्तु ॿुधाईंदो आहे, माउ पीउ जी नाफ़रमानी साल जे अॻियां चमकी किरी जो अंजाम छा थींदो आहे। पुट ॾियो बाबा, न ई मूं तव्हांजी बेअदबी कई आहे, न ई वरी पंहिंजी ज़ाल जी चमचागिरी कई आहे। बाक़ी असां ज़ाल मुड़ुस में जेको कुर्ब आहे इहो तव्हांखे नथो वणे त मां छा कयां? छो सड़ंदासीं? आई नकोसी सड़ूं था, नको असांखे ॾुखियो थो ॾींहुं लॻे, पर हया ख़ुदा तोखां कसे छॾियो आया। फुफी हुयसि, वॾी हुयसि, को हया पई बदफज़ीलती, को ख़ानदानी चोरी कान थी लॻी आहे जो फुफी के को अधु कोपड़ो खणी ॾी हा त तूं बि ढुक भर। नको किलो खीर ऐं चाहे कारी सिलेमानी किलो खीर। पुफी, अञा देगड़ी धोती ना अथम, चाय पी वठा त देगड़ी आघर करे तो के ॾियां थी।
बस करड़ी बस कर मुंहिंजे अॻियां वधीक सियाणी न थी हाणे आ घर थी मूंखे प्यारे इहो जेको भर में वेठो अथई न इनखे डेगड़ियूं धोए प्यार तव्हां वधीक नाचको करे हा अहिड़ो बुछड़ो कंदी साम्हूं यादि कंदो हा उथी 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 ऐं ही वरी छो नौकर आहियूं छा जो हिननि जूं बाल्टियूं खणियोसीं पाणी था पियारियूं अरे मुंहिंजी ॻाल्हि त ॿुधो जॾहिं पंहिंजा ही ट्रपड़ ट्राड़ी अलॻि कया था त पोइ शींहं असांजे पासे में छो ॿधो अथव ड्रामा सोप सीरियल मीरास जा तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में विजिट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। मीरास असांजी